ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़िन अवां सां शेयर करे रहिया आहियूं दादूमा जिथे बदफैलीबाद क़तल थियल नींगर जे कातलनि जा DNA तब्दील करण ऐं शाहिदियूं लिकाइण जे ॾोह में ASI खे गिरफ़्तार कयो वियो आहे। एंटी करप्शन टीम कार्रवाई करे बी सेक्शन थाने जे ASI नज़ीर पंवर खे गिरफ़्तार करे वरितो। एंटी करप्शन सर्किल ऑफिसर मूजिब गिरफ़्तार ASI ते 5 साल अॻु बदफैलीबाद बेदर्दीअ सां क़तल कयल पुलिस एहलकार जे पुट लियाकत गोपांग जे कातिलनि खे रिश्वत वठी DNA तब्दील करण ऐं शाहिदियूं लिकाइण जो इल्ज़ाम आहे। अहम ख़बर अवां खे आगाह कयूं पिया। दादू में बदफैलीबाद क़तल थियल नींगर जे कातिलनि जा DNA तब्दील करण ऐं शाहिदियूं लिकाइण जे ॾोह में ASI खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां आवाज़ जे रिपोर्टर दानिश खुशखान जी। दानिश, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, दादू में कुछ साल अॻु पुलिस एहलकार रोशन गोपांग के 12 वरनि जे पुट लियाकत गोपांग के ज़्यादती बाद कत्ल करण वारे केस में जेको आहे अॻु भराई थी आहे। उन केस में ASI जेको आयो केस जो नज़ीर पंवर उन पारां शाहिदियूं फेरायूं वयूं ऐं जेको आहे सो केस जेको कमज़ोर कयो वियो, जंहिं ते ASI खिलाफ़ जेको आहे सो पुलिस एहलकार जेको आहे रोशन गोपांग उन पारां IG सिंध ऐं पुलिस अख़्तियारनि खे लेटर जारी कयो ऐं दरख़्वास्त ॾिनी। दरख़्वास्त में ॼाणायो त संदसि जे पुट जे खून लोहण जो ॾोह कयो आहे। नज़ीर पंवर जेको केस जो आयो हुयो उन दरख़्वास्त ते जेको आहे सो इंक्वायरी थी आहे। इंक्वायरी बाद जेको आहे सो उन ते साबित थियो आहे ॾोह ऐं सरकार जी फरियाद ते ASI नज़ीर पंवर ऐं एहलकार खिलाफ़ कुझु ॾींहं अॻु केस दाख़िल कयो वियो, जॾहिं त उन केस खे अदालत पारां एंटी करप्शन हवाले कयो ऐं अॼु एंटी करप्शन जे सर्कल ऑफिसर पारां कार्रवाई कंदे ASI नज़ीर पंवर जेको आहे पुलिस एहलकार जे पुट जो खून लोड़ींदड़ केस जो आयो नज़ीर पंवर उनखे गिरफ़्तार करे हथकड़ियूं हयूं आहिनि ऐं उन सां गॾु जेको ॿियो पुलिस एहलकार आहे उनखे पिणु गिरफ़्तार करण जे लाइ एंटी करप्शन जा मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके छापनि जूं कार्रवायूं उहे उन्हनि जो सिलसिलो जारी आहे। ठीकु आहे दानिश, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।